सऊदी अरब में OIC ऐं अरब लीग जो गॾियल हंगामी इजलास गज़ा में बिना दे जंगबंदी जो मुतालबो IC जे सेक्रेटरी जनरल जो चवणु आहे त इसराइली फ़ौज गज़ा जो घेराव ख़त्म करे फ़लस्तीनी जो क़त्ल-ए-आम बंदि करे। अरब लीग जे सेक्रेटरी जनरल चवे थो इसराइली जारियत सां ख़िते में तकरार पकड़जण जो ख़दशो आहे। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जो चवणु आहे त गज़ा ते मढ़ियल जंग खे रद्द करियूं था। गज़ा जो घेराव ख़त्म करे इंसानी इमदाद जी इजाज़त ॾिनी वञे। गज़ा में इंसानी आलमी जनम वठी रहियो आहे। इमदाद लाइ फौरी तौर ते राहदारी फ़राहम कई वञे। को बि मुल्क आलमी कानूननि खां मथां न आहे। गज़ा में इसराइली बर्बरियत जो को बि मिसाल नथो मिले। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जूं रियास में मीडिया सां ॻाल्हियूं। पाकिस्तान क्रिकेट वर्ल्ड कप जे सेमीफाइनल जी डोड़ मां ॿाहिरि थी वियो। पहिरीं सेमीफाइनल भारत ऐं न्यूज़ीलैंड विच में खेॾी वेंदी ऐं ॿी सेमीफाइनल में ॾखण अफ्रीका ऐं ऑस्ट्रेलिया जूं टीमूं मुहारो अटकाईंदियूं। कोलकाता जे मैदान ते खेॾी वेंदड़ मैच में इंग्लैंड जे पाकिस्तान ख़िलाफ़ बैटिंग जारी। तहरीक इंसाफ जे अॻवान असद उमर सियासत खां धार थियण जो ऐलान करे छॾियो। PTI जी बुनियादी रुकनियत तां बि मुस्ताफ़ी। असद उमर जो चवणु आहे त हू पहिरियां बि चई चुको आहे त रियासती इदारनि सां टकराव वारी पॉलिसी सां मुतफ़िक़ नाहे ऐं अहिड़ी पॉलिसी रियासती इदारनि सां टकराव जो सबबु बणी जेका मुल्क जे मफ़ाद में नाहे। खैबर पख्तूनख्वा जो निगरान वॾो वज़ीर आज़म खान लाॾाणो करे वियो। आज़म खान खे गुज़िरियल राति तबियत ख़राब हुजण करे निजी अस्पताल में दाख़िल करायो वियो हो। आज़म खान दिल जे मर्ज़ में मुब्तला हो। आज़म खान 21 जनवरी ते निगरान KP जे निगरान वॾे वज़ीर तौरु हलफ़ खंयो हो। आज़म खान चीफ सेक्रेटरी समेत ॿियनि अहम उहिदनि ते रही चुको हो। आज़म खान जी चारसुदा में जनाज़े नमाज़ अदा करण खां पोइ संदसि मड़ मिटी माउ हवाले कयो वियो। ऐं सदर आरिफ अलवी निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां KP जे निगरान वॾे वज़ीर आज़म खान जे लाॾाणे ते अफ़सोस जो इज़हार। PP चेयरमैन आज़म खान जे लाॾाणे ते मरहूम जे पोयरनि सां ॾुख ऐं ताज़ियत जो इज़हार कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो आज़म खान अहम तरीन इंतज़ामी ज़िम्मेवारियूं सुठे नमूने सां निभायूं। मरहूम आज़म खान जी अवामी ख़िदमतुनि जे क़दमनि खे सदाईं यादि रखियो वेंदो। PP चेयरमैन मरहूम जे दर्जनि जी बुलंदी ऐं संदसि पोयरनि लाइ सबर जी दुआ कई।